सॼी तक मां तॾहिं चवंदा चिठी न ॾींदा कयो मोकिले सॼो रूट ई मटाए छॾींदा बसि अल्लाह छा कयूं पोइ वरी चवंदा असां पुछियोसीं आयुसि कोन थी हाणे मां चिठी पढ़ी मूंखे ख़बर आहे त हिन में छा चिठी शादी पोइ पिणे खे चयो न मां छा कयां मां इहो अॻे ई चवणु थियो त इहा छड़े जी चिठी हूंदी बरोचा सिंधी आहे बरोचनि जूं त मां 5 ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहियां अल्लाह बरोच शादीअ में ज़िद कंदा मिरां त मिरां पर मंड मां किरां हा हाणे घबरायो न छड़ो हाणे तव्हांजी मुराद अली शाह मालकी कई आहे जे पोड़े न परणायो 18 सालनि जे छोकिरे खे ओढ़े ते 500 दंड छोकरो 10 साल जेल में शादी शादी कुछ तो छोरन जो वात पानी कया छा त खलकाई अल्लाह हिन यार मौजू ही मटाए अल्लाह शादी नबी से का पूछो या रसूल अल्लाह भली शादी कहिड़ी आहे सुभान अल्लाह जो त हदीस पढ़ा जोर सा मदीने वाले जा आशिक डाजा अल्लाह या रसूल भली शादी पान फरमाए इन्ना आज़म निकाह बरकत भली शादी हुआ तो वजह में खर्च सफा थोड़ो भली शादी खर्च घट असां वरी शादियुनि में केॾा ख़र्च था थियनि शादी थींदी न जट पुछंदा ॼञ जूं गाॾियूं आयूं आहिनि कुहार वठण था वञो या पीढ़ीअ ते पिया वञो कुहार आहे हिकिड़ी चङो माण्हू ॿधी हणो थी डिगीअ में जानी छुटी न कयो शादियुनि में अजाया ख़र्च अल्लाह 5 रुपया ॾिना अथव न हीअं वाइदो करायो जे दाद मोहम्मद जोमखी कराए वड़े वाह जी दाद हिननि खे पैसा थींदा शादियुनि में अजाया ख़र्च क्रिकेट जी टूर्नामेंट थो कराए क्रिकेट खां पिणे छुटंदो आहे हाणे असांजे हिकिड़े सूबेदार जो पीउ मरी वियो क्रिकेट जी टूर्नामेंट कराई पिण जे ई साले सवाब दुआ ते वरी मूंखे घुराई पोइ मूंखे चईंसीं मूं 3.5 लाख ख़र्च कया भला बाबो छुटंदो मुंहिंजो हिते छोरनि छका हयां क़बर में मलाइक पिणे खे छका ठुकी न कयो शादियुनि में अजा नबी से फरमाए शादीअ में 2 कम कजो ब कहिड़ा आलिनू अल निकाह निकाह जा ऐलान कजो पढ़ा ॾियारिजो ख़ल्क गॾु कजो निकाह तमल पढ़जो जंहिंमहिल ख़ल्क जाम हुजे असां वटि निकाह कमल पढ़ंदा आहिनि 6 बजे गॾिजाणी आहे 7 बजे मानी आहे 10 बजे महफ़िल मौसूकी आहे सुबुह जो 4 बजे निकाह 4 बजे ॻाइण में 5000 माण्हू निकाह में 4 पोड़ा वेठा आहिनि निकाह जी अहमियत आहे असां वटि असांजे हैदराबाद जी ॻाल्हि थो कयां तव्हां असांजे हैदराबाद निकाह पढ़ंदा आहिनि सुबुह जो 4 बजे ऐं पढ़ंदा कीअं आहिनि शायदि वकील घरों पुछींदा पोइ मौलवी घोट खे कन में था पढ़ो त पलाल में वञी पढ़ो न असांखे छो बसि कर मुला नासूं न चीरिया आहिनि जेको मुलो लिकी निकाह पढ़े न वठी खीचे खां वठी बेल चाटो कयोसि निकाह लिकी पढ़बो मुंहिंजे मौला अलीअ जो निकाह कीअं कयो पहिरियों ॾाढा चओ अली अली आहे चओ अली अली आहे भई हथ मुलत कयो जंहिंजो हथ हेठि आहे उहो टटड़ू आहे नारे तकबीर शान हैदर करार शान असदुल्लाह शान अबू तुराब शान शेर खुदा है मुझे मौला अली जो निकाह पान फरमायो अल्लाह अकबर इन्नी तज़व्वजतु फातिमा बि अली दुनिया वारो मां मोहम्मद पंहिंजे प्यारी न्याणी फातिमा जो निकाह हैदर करार सां थो करायां अल्लाहु अकबर कबीरा न कयो अजाया ख़र्च ऐं शादियुनि में जेके मायूं सहरा थियूं चवनि न रुगो कूड़ थियूं हाणे अल्लाह मायूं सुधरनि न मुल्क सुधरे छो त असांजो रिमोट इन्हनि वटि आहे
बदनज़मी लाई दोस्त सभई महिरबानी करे वेही रहो। साईं जन चाहिनि था सभई महिरबानी करे दोस्त वेही रहो। दोस्तनि खे दिक़त थिए थी ॾाढी। महिरबानी करे सभई दोस्त वेही रहो जेके साइडनि में बीठा आहिनि। साईं दुआ घुरण वारो आहे। जेकर न वेंदो त साईं दुआ घुरंदो। मां 3 ॻणींदुमि पोइ बि को बीठल हूंदो त पुलिस कार्रवाई कंदी। 1 2 अढाई हे भलवा ॾिस वेही रहे बैठ जाए भाई। बस मां 10 मिंट ॻाल्हाईंदुमि अल्लाह जे वास्ते। माशाअल्लाह माशाअल्लाह ॾिस वेहनि था। मुसलमान चइबो ई न के फर्मा बरदार चयो मञींदड़ अल्लाह जो बि त अल्लाह जे रसूल जो। मज़ा मां पंहिंजे मौज़ूअ ते अचां। अल्लाह हाँ 1 जनवरी ते मूंखे हिकिड़े शीशनि जज घुरायो। अल्लाह शीश हालांकि असांजी जमात जो बि न ज़रदारी मूंखे घुराईंदा आहिनि असांजी जमात जा न मौलवी मां ते कावटियल आहिनि ॿिया सभु राज़ी। है शीशनि पोइ 3 कलाक 40 मिंट मूं मौला अलीअ जो ज़िक्र कयो। है मन अरफ़ नफ़्सहू फ़क़द अरफ़ रब्बह। मूंखे निरड़ ते चुमी ॾेई चई मौलाना मुझो चे तूं जॾहिं मौला अलीअ जा फ़ैसिला ॿुधाईंदो आहे न असां जज बि इहे फ़ैसिला डेली ॿुधी पोइ वञी कोर्ट वेहंदा आहियूं। मां टाइम कोन्हे न त मां 7 मुंहिंजे मौला अलीअ जा फ़ैसिला ॿुधायां 7। अल्लाह तॾहिं मां चवंदो बाबा मूंखे घुरायो न हिकिड़ो ई अंधी ऐं जंट। अल्लाह अदा तव्हां थोड़ा साइड ते थियो तव्हां जेके अॻियों वियो पोयनि खे दिक़त थी थिए। अल्लाह मां काॾे वञा। वरी ॿियो हमरा आयो अली इल्म मथे जा माल चई इल्म मथे दलील कहिड़ो आहे चई इल्म वारे जा यार घणा। इल्म वारे जा मूंखे हिते रहीम खान छो घुरायो मां सोणो आहियां डॿो पे खां वणा थोरो मूंखां वधीक सिंधड़ी अंब वेठा आहिनि। इल्म वारे जा यार घणा माल वारे जा दुश्मन घणा। चोर दुश्मन धाड़ेल दुश्मन पुलिस दुश्मन डॉक्टर दुश्मन मुला त वर खयूं पिया वतन सॼो जहिड़ो माल ते। वरी 3 हमरा अली इल्म मथे जा माल चे इल्म मथे दलील कहिड़ो आहे दलील कहिड़ो आहे चे माल खपाईंदे खुटंदो। दलील ॾिस मुंहिंजो मौला अलीअ जा माल खपाईंदे तोर 100 रुपया 20 रुपए जूं भिंडियूं अथई बाक़ी घणा 20 रुपए जा करेला बाक़ी घणा 20 रुपए जा ज़ाल लाइ चीग मां बाक़ी घणा खपाए त खुटे पर इल्म ॿुधाईंदे त वधंदो। 4 हमरा अली इल्म मथे जा माल चे इल्म मथे दलील कहिड़ो आहे दलील कहिड़ो आहे चई माल बेवफा आहे। माल हज़रत अली थो चए माल बेवफा। अबा वॾेरो जो मरंदो ट्रैक्टर क़बर में कायूं वेंदो बीघो गाॾी 1.5 लख जी मोबाइल सभु टपड़ हिते पिया हूंदा पर क़ुरान जो हाफ़िज़ जे कम बाद मां वेंदो त क़ुरान सीने में गॾु खयूं वेंदो। तॾहिं नबी साईं फरमायो मां मेराज वारी राति जन्नत मां 3 आवाज़ ॿुधा। मेराज अर्शन मथे अरबी वियो मेराज वारी राति 7 आसमान हेठि मिठो मोहम्मद मथे सॼी कलाम हेठि मिठो मोहम्मद मथे रफ़ हेठि मिठो मोहम्मद मथे काबतुल्लाह हेठि मिठो मोहम्मद मथे 1.25 लख ॿिया हेठि मिठो मोहम्मद मथे जे कंबाद वारा जिब्रील हेठि मोहम्मद वञा मथे पियो वञे। छा त ख़ल्क़ आई आहे। वो सराहान टीवीअ वारो आयो आहे नवाब शाह मां हलड़े मुला तुंहिंजी मार्केट। हा साईं जे कम बाद मूंखे वठी हलो ही जलसो वरी यूट्यूब ते जमल ही मोकिलींदा सऊदी मस्कत उमान लाफ ओ उमान मां हिकिड़ो मूंखे फ़ोन कंदो आहे बिरोही एजाज़ बिरोही। हा बिरोही त वरी ॿोली अजीब आहे सॼी जे कंबाजी भींग कंदा पुछंदा आहिनि चवंदा कने ख़बर अफ़
असांखे भले जो कने ख़बर अब कबर में मलाइका पुछंदा ये मर रब्बुका उते नचे जा बिरोही कने ख़बर उते जे जा ख़बर अरे रे अरे आखिरी हमरा अली इल्म मथे जा माल चे इल्म मथे दलील केड़ो आ चे माल पे पुराणो थींदो माल पे ज़िया जे ज़माने जा 10 रुपया हलंदा चो बाबे ठाया मत पर कुरान जो को मक्के मदीने में नाज़िल थियो अज तो जे कम बाद में कुरान गूंजे हाणे स्कूल बंद पे है ना लॉकडाउन मुखे हिकिड़े एसपी पुछो लॉकडाउन छा आहे मुंहिंजो अॻियों बि बंदि त पोयों बि फाथाहूं अची तहारी लॉकडाउन में केॾो स्कूलनि जी तालीम तबाह कई अथऊं 5 वारा 6 में 6 वारा 7 में 7 वारा 8 में 8 वारा उन ॾींहुं मां ख़ैर पियो नंढड़ा ॿार स्कूल पे विया मुंहिंजो खणा गाॾीअ में खणी शहर जो पहुतासूं त बोर्ड लॻो पियो जानवरनि जी अस्पताल छोकरा पिया पढ़नि जानवरनि जी अस्पताल मुंहिंजो इहे थी लॉकडाउन जा पास थियल तालीम तबाह करे छॾी आहे मुराद अली चओ तालीम जा दुश्मन आया किरोना ईद ते ईंदी आहे या इमरान खान जी न्याणी आहे बस ईद ते ईंदी आहे ख़र्ची वठी वरी हली वेंदी इमरान जहिड़ो चरियो त काइनात में कोन्हे अल्लाह वज़ीर आज़म थियण शर्त कहिड़ो ऐलान कई कि मुल्क जी तरक़ी चाहियो त लेट्रिनूं साफ़ कयो वज़ीर आज़म आया भंगियुनि जो जमादार वरी पोचे में हूँ पालो वरी चई कुकड़ियों वठो वरी चई भंग पोखियो मवाली आहे न मवान पे चर्च भी तो पुलिस अची छापो आयो हिकिड़ो हीअं बॻो हिकिड़ो वरी मुक़ाम में नंढड़े ॿार जे ख़बर पुलिस चई छापियो कढी जे बाबे ते कुल पियो पढ़ो अड़े त नंढड़े ॿार जी ख़बर आहे जे बाबो नंढे हूंदे मरी वियो हाँ वरी चई मौलाना फज़ुर रहमान के मौलाना फज़ुर रहमान न चओ चवेस भी पाण थो मौलाना फज़ुर रहमान के मौलाना फज़ुर तू छो तो चई त खदड़ा पो 3 ॼणनि पे नमाज़ पढ़ी 3 हिकिड़े नमाज़ में ॻाल्हायो ॿिए छो चरिया नमाज़ में थोरो ई ॻाल्हाए पियो 3 चयो शुक्र थियो त मूं कोन ॻाल्हायो बस हज़रत अली साईं जा 2 फ़ैसिला ॿुधायां अल्लाह हेड़ी ख़ल्क़ यार ॾिस कना तूं लॻी कना अल्लाह रही मां ॿिए हर मूंखे घुराई न ग्राउंड ते जलसो रख हाँ 2 फ़ैसिला मुंहिंजे मौला